असरिन कंदरा में एहसास कफ़ालत सेंटर ते वज़ीफ़ो हासिल करण लाइ मुस्तहिक़ औरतुनि जी पीह लॻल रहे थी। मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु आहे त खेनि पैसा नथा ॾिना वञनि। रिपोर्ट करे वाहे आसिफ अली जागीराणी। हाई स्कूल कंदरा में कायम एहसास किफ़ालत सेंटर ते वज़ीफ़ो वठण लाइ आयल औरतूं सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻियूं। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। 50 दफ़ा असां आया आहियूं, कोन मिलनि था असांखे पैसा। असां पंधु करे करे थकिजी विया आहियूं, छा कयूं असां। पोइ मदद इहे कनि वीचारा जो पुलिस वारो को ॿियो बि असांखे ग़रीबनि खे मदद करे त करे, कोन त कोन मिलनि था। हे पंहिंजनि खे ॾियनि था, ॿियनि खे नथा ॾियनि ग़रीबनि खे। रोज़े सां आया आहियूं, असांजी भलाई कयो त को टेम सां वञो, को निमाज़ पढ़ूं। इहे त बीठो बि नथो थिए मुंहिंजा अबा। कुझु आमद त हलाइनि था पिया, असांखे ग़रीबनि खे नथा ॾियनि पैसो। असां वेठा आहियूं, असां पंहिंजनि खे था ॾियनि, पंहिंजा मुंहिंजा था कनि। असांखे रुपयो बि नथो मिले, असां भॼी बीठा आहियूं। असां काॾे वञा त ग़रीब आहिनि, असां पोरे था कयूं, वेलो वियो था, वेलो खाऊं था। ट्रेन चौथो ॾींहुं आहे, अॼु आया आहियूं, वरी भॼी असांखे रुपयो बि नथो मिले, पंहिंजनि खे था ॾियनि पिया। ग़रीब शुक्र मरूं था पिया, असांजी कान कार लॻल आहे ग़रीबनि खे ॾियूं पैसा। हुतां ख़ुशामद मामूअ जा मासीअ जूं फलाणे जूं नरक था ॾियनि। हे छाजे करे रखिया बीहारिया अथऊं। बाक़ी कोरोना जे करे जेके औरतूं एहसास किफ़ालत इमदाद जा पैसा वठणु कंदरा सेंटर ते आयूं आहिनि, उन लाइ इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। हज़ारे औरतुनि ते सिर्फ़ु 2 डिवाइस वारा मुक़ररु कया अथऊं, उहे बि मनपसंद माण्हुनि खे पैसनि एवज़ जेको आहे कार्ड ॾियनि था कढी करे। एहसास किफ़ालत सेंटर ते वज़ीफ़ो वठण लाइ आयल औरतुनि जा मां वीचार ॿुधा, जिन जो चवणु हो त हिते जेके डिवाइस वारा आहिनि उहे 500 खां 1000 रुपयो कमीशन वठी पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे पैसा ॾियनि था। बाक़ी जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे सॼो ॾींहुं दरबदर करे शाम जो वापसि ख़ाली मोटी था वञनि। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त जिन्हनि ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई करे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन अमीर जागीराणी सां गॾु आसिफ अली, आवाज़ TV कंदरा।